अस्सलाम वालेकुम दोस्तो, आहियां तव्हांजो पंहिंजो वज़ीर नड़प जुमो जुगाड़ी। अॼु फेसबुक ते मोह बुजणो हिकु वीडियो रखी आहे त जुमे जे मुर्शिद मूंखे तावीज़ आहिनि ऐं उन्हनि तावीज़ लिखण वारनि खां जेको आहे सो हुन छेलो वरितो आहे ऐं मुंहिंजे मुर्शिद मुंहुं बग इन लाइ करे तावीज़ आहिनि त जीअं मुंहुं जो मथो फिरे। ठीकु आहे, त हाणे मुंहुं बजोणा तूं रुगो इल्ज़ाम जे मथां इल्ज़ाम थो हणी। भला तूं को नवाब शरीफ़ आहीं या परवेज़ मुशरफ जो भाइटियो आहीं या जेको आहे सो तूं कंहिं पार्टीअ जो अॻुवान आहीं या तूं पाकिस्तान सॼे खे हलाहीं थो या जेको आहे सो तूं माण्हुनि जे घर अटो थो मोकिलीं या जेको आहे सो तूं माण्हुनि खे पंहिंजा हक़ वठी थो ॾीं जो मुंहिंजो मुर्शिद तोखे तावीज़ हणंदो। यार मुंहुं बजोणा इल्ज़ाम हणण खां पहिरीं माण्हू कुझु सोचींदो आहे ऐं वरी चए थो त जुमे जो मुर्शिद आहे। मुंहुं बजोणा तूं मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जॾहिं खां वठी राणीपुर जो वाक़ियो थियो आहे तूं मुंहिंजी फेसबुक ते पोस्ट पढ़। उन ॾींहुं मूं पोस्ट रखी त अॼु ॾींहं खां वठी मुंहिंजो को बि मुर्शिद न आहे, इहे तूं इल्ज़ाम न हण। जेकॾहिं आउं मुरीद आहियां त पंहिंजे घर वारीअ जो मुरीद आहियां। उन लाइ करे इहा जेका तुंहिंजी वीडियो रखी आहे इहा वीडियो पंहिंजी डिलीट कर ऐं मूं ते लॻायल पंहिंजा इल्ज़ाम वापसि वठि, जे न त पोइ दमादम मस्तु कलंदर थींदो। ॾिसी पियो न असां किथे पियो घुमां, जंगल में पियो घुमां, जंगल में।